स्पीकर आगा सिराज दुरानी जी सदारत हेठ 2 कलाक देर से शुरू थियल सिंध असेंबली के इजलास दौरान वरी वजीर सैयद मुराद अली शाह कोरोना विघे हयाती जी जंग हाराईंदड़ सूबाई वजीर हाजी मुर्तजा बलोच के भेटा वारो ठाड़ा पेश कयो जेको इत्तफाक राय से मंजूर कयो वियो। So I read the resolution. This House is saddened by the sad demise of its member Haji Ghulam Murtaza Baloch due to the coronavirus. The services of Haji Ghulam Murtaza Baloch for his constituents as a member of the Provincial Assembly of Sindh and a minister in the Provincial Cabinet shall never be forgotten. The Assembly condoles with the family, the leadership and workers of the Pakistan People's Party and the people of Haji Ghulam Murtaza Baloch's constituency on his sad and sudden demise and prays that Almighty Allah grants him the highest place in Jannatul Firdaus. वरे वजीर सैयद मुराद अली शाह सूबाई वजीर सईद गनी ऐं ॿियनि जो चवण हो त सूबाई वजीर मुर्तजा बलोच कोरोना जे मरीज़नि जी मदद दौरान वायरस में मुब्तला थियो ऐं इन हेठि हयाती जी जंग हाराए वियो। पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख ऐं ॿियनि जो चवण हो त मुर्तजा बलोच जो खाल भरजण ॾुखियो आहे। संदसि जे विछोड़े सां मलीर जो अवाम हिकु वॾे अॻवान खां महरूम थी वियो आहे। उन खां अॻु कुझु अरसो अॻु नौशर फिरोज में हथियारबंदनि हथां क़त्ल थियल पीपीएमपीए शहनाज अंसारी जी ख़ाली थियल सीट ते आयल शर्मिला फारूकी पंहिंजे उहिदे जो कसम खयो। वरे वजीर सैयद मुराद अली शाह जो चवण हो त ऐवान जूं रिवायतूं टोड़ण ते खेसि वॾो सदमो रसियो आहे। ऐवान जूं रिवायतूं टोड़ण बजाए फौत थियल मेंबर जे सोग में कार्रवाई न हलाइण घुर्जे हा। इजलास दौरान कोरोना एसओपीज़ तहत समूरा मेंबर ऐवान में मास्क पाए आया ऐं बिल्डिंग जे मुख्य गेट ते सैनिटाइज़र जो पिण बंदोबस्त कयो वियो हो। कैमरामैन अरसलान अहमद सां गॾु शबीर लाशारी, सिंध टीवी न्यूज़, कराची।